हुकूमत ऐं बंदिश मड़ियल तंज़ीम तहरीक लबैक विच में मुआहिदो थी वियो। शाह महमूद कुरैशी ऐं मुफ्ती मुनीब रहमान जो तफ़सील ॿुधाइण खां मुअज़रत हुकूमत TLP खे बंदिश वारो फ़ैसिलो वापसि वठंदे TLP आईंदा कंहिं बि लॉन्ग मार्च या धरणे खां परहेज़ कंदी। मुफ्ती मुनीब रहमान चयो आहे त मुआहिदे खे तहरीक लबैक जे अमीर जी हिमायत हासिल आहे। उहो मुआहिदो कंहिंजी फतह या शिकस्त नाहे। मुआहिदे ते अमल दरामद लाइ वफ़ाक़ी वज़ीर अली मोहम्मद ख़ान जी सरबराहीअ में स्टेयरिंग कमेटी जोड़ी वई आहे। हफ़्ते 10 ॾींहंनि अंदरि नतीजा साम्हूं अची वेंदा। नून लीग जे हुकूमत वारे दौर जो अॼु जे हिन हुकूमत सां मुक़ाबिलो करे ॾिसो, खीर पाणी अलॻि थी वेंदो। शहबाज़ शरीफ़ जो चैलेंज। ज़हरा गाज़ी ख़ान में BDM में जलसे खे ख़िताब कंदे चयो त इमरान नियाज़ी तुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो। अवाम खे गवाह ठाहे चवां थो त पंजाब खे बहितर न करे ॾेखारियो त उन जो नालो शहबाज़ शरीफ़ नाहे। महांगाईअ ते हुकूमत जे ख़िलाफ़ अॼु बि BDM रोडनि ते इस्लामाबाद में BDM जे तहत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद, लाड़काणो, जैगमाबाद, छठो में बि एहतिजाजी मुज़ाहिरा, औरतूं ऐं ॿार बि शामिल। महांगाईअ ख़िलाफ़ पीपल्स पार्टी तरफ़ां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं रैलियूं कढियूं वयूं। 60 मील भरिसां ॻोठ शाहबख्श लुंड में ज़मीन जे तकरार तां लुंड बिरादरीअ में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि मौलवी अलावरायो लुंड थॾे ते क़तल थी वियो, जॾहिं त ॿिए धुर जा UC 60 मील जो अॻूणो वाइस चेयरमैन ख़ादिम लुंड, फैज़ लुंड ऐं ज़ाहिद लुंड ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर नवाबशाह मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अॻूणो वाइस चेयरमैन ख़ादिम लुंड बि फ़ौत थी वियो आहे। 60 मील पुलिस लाश नवाबशाह अस्पताल मां पोस्टमार्टम कराइण बैदि वारसनि हवाले करे छॾियो, जॾहिं त मौलवी अलावरायो लुंड जो लाश ज़मीन ते पयल रहियो, जंहिंखे देर सां 60 मील पुलिस पोस्टमार्टम लाइ नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त SHO 60 मील मंज़ूर भंगवार राब्ते ते ॿुधायो त 2 ॼणा क़तल थी विया आहिनि, 2 ज़ख़्मी आहिनि, पर कंहिंखे मारियो आहे। जांच कयूं पिया। इब्तिदाई तौर सिर्फ़ लाश अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। अस्पताल मां फारिग थियण बैदि जांच कंदासीं। वाक़िए जो को बि जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे। जांच बैदि केस दाख़िल कयो वेंदो। शाह सचल सामी फाउंडेशन ऐं साउथ एशिया पार्टनरशिप पाकिस्तान जज़्बा प्रोग्राम तहत मुंतहा हाल में वुमेन असेंबली औरतुनि जी सियासत में नुमाइंदगी उनवान तहत तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब जा महिमान ख़ासि पाकिस्तान पीपल्स पार्टी मेंबर, सिंध असेंबली व चेयरमैन, सिंध पब्लिक अकाउंट्स कमेटी गुलाम कादिर चांडियो हुआ, जॾहिं त तक़रीब में शामिल शाह सचल सामी फाउंडेशन जो सरवाण लाला अरशद, ख़ासकैली पाकिस्तान पीपल्स पार्टी शोबा ख़वातीन डिवीज़नल सदर मोहतरमा कमरुनिसा धामरा, मोहतरमा नरगिस टांवरी, माहिर तालीम मोहतरमा शहनाज लाखो, एडवोकेट फरहाना इरम, वुमेन डेवलपमेंट सीनियर डिप्टी डायरेक्टर ज़ैबुन्निसा तक, जॾहिं त MP मोहतरम गुलाम कादिर चांडियो तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त औरत खे सिर्फ़ु औरत सम्झण वारी सोच ग़लति आहे। औरत खे मुआशिरे में उहो मुक़ाम हासिल न थी सघियो आहे। औरतुनि खे सिर्फ़ु औरत सम्झणु ग़लति सोच आहे। औरत खे इंसान सम्झणु घुरिजे ऐं उन्हनि में फ़र्क़ु न करणु घुरिजे। मुआशिरे में औरत खे फ़ैसिला साज़ीअ में शिराकत जो मौक़ो फ़राहम कयो वञे। बांदी भरिसां ॻोठ मेहर ख़ान चांडियो जे रहवासियुनि वसीम चांडियो पंहिंजी माउ बीबल चांडियो सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते वसीम दाहींदे चयो त 6 साल अॻु मुंहिंजी शादी सुमेरा चांडियो सां थी हुई, पर 4 महीना अॻु मुंहिंजो सौटु अब्दुल हक़ चांडियो सुमेरा खे बरगलाए निकाह जे मथां निकाह कयो आहे, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हुन चयो त असां अहिड़ी शिकायत बांदी थाणे ते ॾिनी, पर पुलिस असांजी का बि मदद न करे रही आहे। हुन चयो त ॻोठ जो बासर अब्दुल सतार चांडियो, सताब चांडियो ख़िलाफ़ मोहम्मद चांडियो, अब्दुल हफ़ीज़ चांडियो ऐं बांदी थाणे जो ASI ममताज़ जलवाणी मुंहिंजे सौटु अब्दुल ख़ालिक चांडियो वारनि जा साथारी बणियल आहिनि ऐं हर रोज़ु असांजे घरनि में दाख़िल थी पुलिस जी मदद सां फायरिंग कनि था। हुननि DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त अगरि असांखे इंसाफ़ न मिलियो त बांदी थाणे जे अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि।